इस्लामाबाद हुकूमत ऐं PTI में अॼु ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थींदो। PTI पारां चार्टर ऑफ डिमांड तयारु कयो वियो आहे। ज़रियनि में हुकूमत आॾो लिखत में ॿ मुतालबा पेश कया वेंदा। हिकु मुतालबो सियासी क़ैदियुनि जी आज़ादी ऐं ॿियो मुतालबो 9 मई ऐं 26 नवंबर बाबति अदालती कमीशन जोड़णु आहे। होॾां क़ौमी असैम्बली जे तर्जुमान चयो आहे त हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जे इजलास जो वक़्तु तब्दील कयो वियो आहे। इजलास अॼु 11:30 बदिरां 3:30 वॻे थींदो। इजलास जे वक़्त में तब्दीली मेंबरनि जी दरख़्वास्त कई वई आहे। इजलास जी सदारत स्पीकर अयाज़ सादिक़ कंदो। इजलास में PTI जे ॻाल्हियुनि वारी कमेटी जा मेंबर शरीक थींदा। होॾां नून लीग अॻवान इरफान सिद्दीकी चयो आहे त PTI जो तरजीहूं अॼु साम्हूं अची वेंदियूं। उन्हनि जे मुतालबनि खे ॾिसणो पवंदो, माज़ी आइन ऐं कानून खे ॾिसणो पवंदो। हुन चयो त पार्टी क़यादत ऐं कानूनी मुशावरत बि करणी पवंदी। PTI जा नंढा न पर वॾा मुतालबा आहिनि। असांजूं कुझु तजवीज़ूं हूंदियूं। PTI खे मुतालबा कंदे हुकूमत जी हदुनि जो बि ख़्यालु रखणो पवंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।